जीअं सिंध महाज जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो महाज अॻुवाणनि इमरान मंगी, असदुल्ला सूमरो, मीर मलिक चोलियाणी ऐं मंठार अली छछर समेत बिजराणी हाउस करमपुर पहुतो। महाज क़यादत बैदि जराणी हाउस करमपुर पहुची साबिक़ चेयरमैन ज़िला कश्मीर कंदकोट सरदार मीर महबूब अली खान बिजाणी सां मरूमा वालदा ऐं सरदार ज़ादा मीर शिराज अली खान बिजाणी सां मरूमा ॾाॾी जे लाॾाणे ते ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो। इन मौक़े ते महाज चेयरमैन रियाज़ अली चांडियो सरदार मीर महबूब अली खान बिजाणी मुल्क सिंध तोड़े इलाइक़ाई सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई ऐं ॿिन्ही अॻुवाणनि वचन वरजायो त कोशिशूं वठी ज़िले कश्मीर में हलंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरनि में खूनी तकरारनि जे ख़ात्मे लाइ कोशिशूं तेज़ कयूं वेंदियूं। इन मौक़े ते ॿिन्ही अॻुवाणनि चयो त जमाल थाणे जी हद में चोलियाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार खे निबेरे ज़रिए ख़तमु करण सां गॾोगॾु बिजाणी तेगानी तकरार जे ख़ात्मे लाइ कोशिशूं तेज़ कयूं वेंदियूं। ॿिन्ही अॻुवाणनि इहो बि चयो त जल्द कुझु ॾींहंनि अंदरि कराची में सरदार तयो खान तेगानी सां मुलाक़ात करे बिजाणी तेगानी तकरार जे निबेरे जी तारीख़ तय करे धुरनि में हलंदड़ तकरार खे ख़त्म करण जूं कोशिशूं वठंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।